Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. इंतकामी कार्रवाई सां नवाज़ लीग ख़ामोश न थींदी। जेल ऐं ज़मानतूं रद्द कराइण वारनि धमकियुनि सां ड्रेजारे नथो सघिजे। इमरान खान इंतकाम में नाकामी बाद अदलिया जे कुल्हनि ते बंदूक हलाइण घुरे थो। मरियम नवाज़ लाहौर हाई कोर्ट में दाख़िल थियल नैब जी दरख़्वास्त खे खिल जोॻो करार ॾेई छॾियो। अदालत खां नोटिस वठण ऐं एक्शन जो मुतालबो। मरियम नवाज़ चयो आहे त नैब खे बयाननि ते जांच करण जो इख्तियार कंहिं ॾिनो आहे। आइन ऐं कानून मूंखे सियासत करण जो हक़ ॾियनि था। सियासतदान अवाम जी नुमाइंदगी ऐं सियासत न कंदो त छा कंदो? जावेद लतीफ़ जे बयान ते सवाल जे जवाब में मरियम नवाज़ चयो त जावेद लतीफ़ मुहिब वतन पाकिस्तानी आहे। संदसि बयान खे तोड़े मरोड़े पेश कयो वियो। इहा हक़ीक़त आहे त सियासत में इदारनि जी मुदाख़लत बंदि थियणु घुरिजे। नवाज़ लीग की मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ की ज़मानत दरख़्वास्त रद्द करण लाइ नैब की दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी। लाहौर हाई कोर्ट में ॿुधणीअ दौरान नैब तरफ़ां मरियम नवाज़ की ज़मानत रद्द करण की इस्तदा कई वेंदी। दरख़्वास्त में नैब मरियम नवाज़ मथां रियासती इदारनि मथां हमलनि जो इल्ज़ाम भरींदे चयो आहे त मरियम नवाज़ चौधरी शुगर मिल्स रेफरेंस में ज़मानत ते आज़ाद आहे। हूअ जांच में सहकार नथी करे। कोरोना की टी लहर वधण बाद इस्लामाबाद के 3 सेक्टर्स में स्मार्ट लॉकडाउन। इंतजामिया जो चवण है तो मास्क न पाइण ते 1000 खां 35,000 रुपयनि ताईं ॾंढ लगाया वेंदो। पंजाब के 6 ज़िलनि में तालीमी इदारनि में 15 ॾींहनि ताईं बहार की मोकल कई वई। समूरा पार्क्स ऐं कारोबारी मर्कज़ शाम 6 वॻे बंदि कया वेंदा। खैबर पख्तूनख्वा में शादी हॉल्स ऐं रेस्टोरेंट्स अंदर तक़रीबुनि तोड़े खाधो खाइण ते पाबंदी। मज़ारूं ऐं सिनेमा घर बंदि। घर में हुआसीं वरी हे वाइकु असां सां थियो आहे जेको बाहि ॾेई विया असांजे घर के साड़े जान के खतरो आहे। नंढड़ा ॿार ने राति जो अची बाहि ॾियनि था, असांखे ख़बर बि न आहे। अगवा बाद मज़हब तब्दील करायल धीउ जी बाजाबी लाइ एहतजाज करण जी सज़ा। तंगवाणी में शरपसंदनि शागिर्दियाणी कविता के घर के बाहि ॾेई साड़े छॾियो। समूरो सामान सड़ी रख। कविता जा घर भाती खुलियल आसमान हेठि अची विया। कविता के वालिद तख्तमल ओद टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त धीउ जो अगवा केस दाख़िल करण ऐं बाजाबी लाइ एहतजाज करण ते घर के बाहि ॾिनी वई। धीउ जो अगवा बाद ज़बरदस्ती मज़हब तब्दील करायो वियो। इंसाफ़ ॾियण बदिरां असांजे घर के बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। कविता के वारसनि तरफ़ां पुलिस ऐं आला इख्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो। तंगवाणी पुलिस कविता के घर के बाहि ॾियण वारे वाक़े जी जांच शुरू करे छॾी। 2 शकी गिरफ़्तार। पाकिस्तान हिंदू काउंसिल के सदर रमेश कुमार तरफा तंगवाणी में कविता ओडी के घर के बाहि ॾियण वारे वाक़े जो नोटिस। MNA रमेश कुमार चयो आहे त मियां मिठो मुफ्ती नईम ऐं ॿियनि सां थियल मुआहिदे में मज़हब की जबरी तब्दीली के ग़लत करार ॾिनो वियो आहे। भरचुंडी पीर के को हक़ नाहे त माण्हुनि जे मेड़ में कविता जो मज़हब तब्दील करे। 13 खां 14 सालनि जी नींगरीअ जो मज़हब तब्दील कीअं थो करे सघिजे? पाकिस्तान हिंदू काउंसिल तरफां कविता ओड मामले जो नोटिस वठण ऐं संदसि घर के बाहि ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। वरियनि खां लापता शहरनि की बाजाबी में पुलिस की कोशिश नज़र नथी अचे। सिंध हाई कोर्ट पुलिस की कारकर्दगी के मायूस कंदड़ करार ॾेई छॾियो। लापता शहरनि बाबति पुलिस की रिपोर्ट ते कावड़ जो इज़हार। अदालत घरू सेक्रेटरी खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। लापता शहरनि की बाजाबी लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी आबपाशी खाते में कॉन्ट्रेक्टी मुलाज़मन के पक्को न करण खिलाफ तोहिनी अदालत की दरख़्वास्त ते नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट आबपाशी खाते के सेक्रेटरी सूधो ॿियनि खां जवाब तलब करे वरितो। आबपाशी खाते के 25 मुलाज़मन तरफां अदालती हुकुम बावजूद पक्को न थियण खिलाफ
तोहिनी अदालती दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। रहीम यार ख़ान में शादी की तकरीब दौरान घोट ते थियल फायरिंग में 2 बारला मारिजी विया। जवाबदार ख़ादिम हुसैन शादी की तकरीब दौरान घोट ते फायरिंग कई। घोट बची वियो पर 2 बारला गोलियुनि जो खाज बणिजी विया। मारिजी वियल ॿारनि में 10 सालनि जो ज़ैब हुसैन ऐं 8 वरहनि जो असद अली शामिल। शादी की तकरीब में मौजूद माण्हुनि जवाबदार खे सोघो करे वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले रहीम यार ख़ान थाणे ते वाक़े जो केस दाख़िल। डरके जी टेक्निकल कॉलेज में मुलाजिम मुबैना तौर फाहो खाई आबखात करे छॾियो। रोशन मसीह जो कॉलेज के कमरे में पखे सां टंगियल लाश हथ। इंतज़ामिया जो चवणु आहे त इंतज़ामिया जांच खां अॻु वाक़े खे आबखात करार ॾेई छॾियो। रोशन मसीह कुछ ॾींहं अॻु नौकरी ते बहाल थियो हो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम बाद वाक़े की वधीक जांच कई वेंदी। नसीराबाद वासी नौजवान के दरिया पार करे प्रेमिका के घर अंदर दाखिल थियण गिचीअ में पइजी वियो। फैज़गंज में प्रेमिका के घर में दाखिल थींदड़ नौजवान घर धणे नथा सोघो। मारकुट बाद पुलिस हवाले नौजवान हाशिम चनो जो चवणु आहे त प्रेमिका सां फोन ते ॻाल्हाईंदो हो। साणस मिलण लाइ फैज़गंज वियुसि त घर भाती सुजाग थी पिया ऐं मूंखे पकड़े वरितो। फैज़गंज थाणे ते नौजवान खिलाफ़ केस दाख़िल।